जेको सिंध सरकार आहे रिफॉर्म्स जे नाले ते इहो त हिकिड़ो इनखे चयो वेंदो आहे त जाई सरकार वांगी त असां इस्लाम पिया नाफ़िज़ कयूं, अहिड़ा कारा कानून नाफ़िज़ कया विया। साॻी तरीक़े सां पीपल्स पार्टी चए पई त पेंशन रिफॉर्म थी रहिया आहिनि। उहे कहिड़ा सुधारा आहिनि जंहिंमें नंढनि मुलाज़िमनि खां वठी 22 ग्रेड जे मुलाज़िमनि ताईं जेके पेंशन बेनिफिट आहिनि उहे 15% कया विया आहिनि ऐं घटाया विया आहिनि पेंशन बेनिफिट्स। उन खां पोइ कम्यूटेशन ग्रेजुएटी जेको सॼी ज़िंदगी मुलाज़िम रिटायर थींदो आहे, उनखे चंद पैसा मिलंदा आहिनि। कुझु पंहिंजे घरनि में पंहिंजे बच्चनि जूं ख़ुशियूं कंदो आहे, शादियूं कंदो आहे, पंहिंजो को अझो वठंदो आहे। हाणे उहो पंहिंजे अझे खां पंहिंजे बच्चनि जे ख़ुशियुनि खां सॼी ज़िंदगी नौकिरी करण खां पोइ महरूम कयो वियो आहे। रियासत जा कानून जॾहिं बि लागू थींदा आहिनि त जेका अॻियां अपॉइंटमेंट थींदी आहे उन्हनि ते लागू थींदा आहिनि, ईअं न जेके हिन महिल एग्ज़िस्टिंग मुलाज़िम आहिनि उन ते लागू कया वञनि। त हीअ फ़ैसिला हिकिड़ा इंतिहाई ख़तरनाक फ़ैसिला कया विया आहिनि। हीअ न सिर्फ़ु मुलाज़िमनि जे इन ते मुआशी क़त्लेआम आहे, पर उन सां गॾोगॾु जेके मुलाज़िमनि जूं, छो जो सिंध जे अंदरि जेके हिन महिल 6000 सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे अंदरि तंज़ीमूं इतिजाज करे रहियूं आहिनि, उन में ग्रेड 1 खां 15 ताईं, जंहिंखे असां चऊं था त सफ़ा थोरी पघार खणंदड़ मुलाज़िम आहिनि, उन में 2 लख जे क़रीब या उन्हनि जो तादाद आहे। त तव्हां सोचो त हिकिड़ो जेको गुरबत जे कंधीअ ते वेठल मुलाज़िम आहे, जेको 2 ग्रेड में आहे, जेको 3 ग्रेड में आहे, जेको 15 ग्रेड में आहे, उहो मुलाज़िम जी अगरि तव्हां पेंशन उनजी कम्यूटेशन खसे छॾी त उनजे घर जा जेके आम तौर ते 8 खां 10 भाती हिकिड़े मुलाज़िम जे घर में आहिनि, उन्हनि जे बच्चनि जी तालीम, उहो सभु हलियो वेंदो। जंहिंजे करे सिंध सरकार खे होश जा नाखून वठणु घुरिजनि। सिंध सरकार खे इहे नोटिफिकेशन वापसि वठी पुराणो पेंशन जो निज़ाम न सिर्फ़ु बहाल करणु घुरिजे, पर उन सां गॾोगॾु जीअं पाकिस्तान में ॿियनि सभिनी मुलाज़िमनि खे DRA मिली रहियो आहे, उहो अलाउंस जेको अॻे साल लॻो आहे फेडरल गवर्नमेंट जे एम्प्लॉइज़ खे, हिन साल लॻो आहे, जंहिंजे नतीजे में ईअं थियो आहे त सिंध जा जेके मुलाज़िम सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं आहिनि उहे पंजाब जे सरकारी मुलाज़िमनि जे 60% जे बराबरि आहिनि। 40% पघारूं सिंध जा सरकारी मुलाज़िम घटि खणी रहिया आहिनि। त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां उहा पार्टी जेका रोटी कपिड़ा ऐं मकान जो नारो हणे थी, उहा पार्टी जंहिं 1972 में मंशूर आंदो त हिकिड़े मज़दूर जी जेका तनख़्वाह आहे उहा 1 तोले सोने जे बराबरि हुजणु घुरिजे, जेको हिन महिल 4 लख आहे। उहा पार्टी जेके हाणे मुलाज़िम आहिनि उन्हनि खां वापसि वठी रही आहे, उनजी बच्चनि जे मुंहं मां हिकिड़ो नवालो वापसि कढी रही आहे। त मां सम्झां थी त लीडरशिप खे मिसगाइड कयो पियो वञे ऐं इहे फ़ैसिला वापसि वरिता वञनि, न त इहे सरकार जे ॻिचे में पवंदा।